13,000 मुलाज़िमनि जो केस विढ़ंदड़ असां सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जो सिपह सालार मोहतरम जनाब मोहम्मद अशरफ खासकेली हिते वेठल मुंहिंजा तमाम दोस्त मुंहिंजा भाइर मुंहिंजूं भेणूं ऐं तमाम डिपार्टमेंट सां ताल्लुक़ रखंदड़ सरकारी मुलाज़िम अॼु जी हीअ जेको ही पिंडाल सजायो वियो आहे 6,13,000 मुलाज़िम सॼे सिंध जा सिर्फ़ 4 नोटिफिकेशन जे हवाले सां मुसलसल 6 महीननि खां दरबदर लॻा पिया आहिनि 9 ॾींहंनि खां असां रोडनि ते हिन हुकूमत जे ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहियूं ऐं हिन हुकूमत खे हर फोरम तां हर डिपार्टमेंट तां हर मकतब फ़िक्र तां इहो पैगाम पहुचायो वियो आहे त इहे सिंध जा 6,13,000 मुलाज़िम जेके तव्हांजा वोटर बि आहिनि जेके तव्हांजा सपोर्टर बि आहिनि जेके तव्हांजूं पोलिंगियूं बि सजाइनि था जेके तव्हांजूं इलेक्शन जूं कैंपियूं बि सजाइनि था इहे ई असांजूं माइरूं इहे असांजूं भेणूं इहे असांजा उस्ताद इहे रेवेन्यू मुलाज़िम इहे तव्हांजी इलेक्शन कैंपेनुनि खे पोलिंग स्टेशन खे कामयाबु बणाइण वारा तव्हांजा रिज़ल्ट ठाहिण वारा तव्हांखे ऐवान इक़्तिदार ताईं पहुचाइण वारा वोटर सपोर्टर अॼु हिन पूरे सिंध में सरापा एहतजाज आहिनि पर पूरे हिन सिंध असेंबलीअ में हिन वेठल ऐवान इक़्तिदार में को अहिड़ो नुमाइंदो कोन्हे को अहिड़ो गैरतमंद गयूर सियासतदान कोन्हे को जेको उथी करे सॼे हिन सिंध जे 6,13,000 मुलाज़िमनि जे लाइ इहो आवाज़ उथारे त आख़िरकार इहे 6,13,000 मुलाज़िम कहिड़े कारण कहिड़े वजह जे करे सरापा एहतजाज आहिनि जेका पार्टी रोटी कपड़ा और मकान जो नारो हणे जेका ग़रीब जो नारो हणे मां को हिते सियासतदान या को अॻवान लीडर न आहियां मां हिकिड़ो नंढो ग़रीब मुलाज़िम आहे हिकिड़ी सरकारी नौकरीअ ते घर हलाइण वारो आहे तव्हां वांगुरु पर अफ़सोस सां चवणो थो पए वॾो उहो को मनहूस ॾींहुं हो मुंहिंजी ज़िंदगीअ जो जंहिं ॾींहुं मां पाण मुंहिंजी घरवारी मुंहिंजे घर भातियुनि हिन पार्टीअ खे वोट ॾेई इक़्तिदार में आयो ही हुकुमरान हिननि जी तारीख़ गवाह आहे ही जॾहिं खां इक़्तिदार में आया आहिनि तव्हां प्रेस क्लब कराची जो रिकॉर्ड खोलियो हिन हर हिकु डिपार्टमेंट जे मथां जेके लठियूं वसायूं आहिनि मुलाज़िमनि जे हक़नि जे मथां हर मुलाज़िमनि जी जेतिरी तज़रील कई आहे उहा सोशल मीडिया या तव्हां दोस्तनि खां या कराची में प्रेस क्लब खां या सिंध में जेके बि मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि या मीडिया वारा खां कुझु ई कोन्हे का हिननि हमेशह ताक़त जो मुज़ाहिरो करे मुलाज़िमनि जी तहरीक खे मुलाज़िमनि जे हक़नि खे ईअं कुचलियो आहे पर अॼु हिन फोरम तां तव्हां सिंध हुकूमत खे इहो वाज़िह पैगाम था ॾींदा हलूं त ज़ुल्म जी बि हिकिड़ी इंतिहा थींदी आहे सब्र जी बि हिकिड़ी इंतिहा थींदी आहे तव्हां हर हद ओरहांगे चुकिया हो तव्हां अॻ में ई वकीलनि सां टकराव करे बबरलो बाईपास ते मुंहुं आॾो अटकायो तव्हांखे उहा इज़त रास अञा कोन आई आहे हाणे तव्हां 6,13,000 मुलाज़िम सां जेका हीअ जंग जोटी आहे इंशाअल्लाह इहे सिंध जा 6,13,000 मुलाज़िम असांजे सिपह सालार जे अम्ब्रेला हेठां तव्हांखे कंहिं न कंहिं मंतकी अंजाम ते ज़रूरु पहुचाईंदा मूंखे कंहिं दोस्त चयो त टाइम जो थोरो ख़्यालु कयो असां ऑल रेवेन्यू एम्प्लॉइज एसोसिएशन वारा ज़िला इंतिज़ामिया वारा तव्हांखे तव्हां वेठल दोस्तनि खे पंहिंजे मोहतरम हाजी मोहम्मद अशरफ खासकेली खे यकीन था ॾियारियूं त असांजी मरकज़ी क़यादत असांजी कंहिं माउ कंहिं भेण कंहिं अधे कंहिं दोस्त खे सरकार इंतिज़ामिया तरफ़ां कंहिं बि क़िस्म जो रेटेलिएट एक्शन करे उनजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी असां तव्हां सां हिन फोरम ते अहद था कयूं वाइदो था कयूं उनजो मुआवज़ो जो गहरो कंदासीं